ऐं नाज़रीन रुख़ कंदासीं जाती में वहशत जो निशानो बणियल नारी आयशा वारे वाक़े जो गवर्नर सिंध नोटिस वरितो आहे। पीटीआई अॻवान हलीम आदिल शेख मुतासिर नारी जे घर पहुची वियो आहे। वहशी जवाबदारनि खे मंतकी अंजाम ताईं पहुचायो वेंदो। इहो चवणु आहे हलीम आदिल शेख जो वधीक चवणु आहे त रिश्वत वठंदड़ SHO ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। अव्हांखे अपडेट कंदा हलूं जाती में वहशत जो निशानो बणियल नारी आयशा वारे वाक़े जो गवर्नर सिंध नोटिस वठी छॾियो आहे। पीटीआई अॻवान हलीम आदिल शेख मुतासिर नारी जे घर पहुची वियो आहे। हलीम आदिल शेख जो चवणु आहे त वहशी जवाबदारनि खे मंतकी अंजाम ताईं पहुचायो वेंदो। तफ़सील मालूम कंदासीं जाती मां। जी नाज़रीन, असां कोशिशि करे रहिया आहियूं त असांजे रिपोर्टर सां राब्तो थी सघे जी अव्हांखे वधीक अपडेट करे सघूं। जाती में वहशत जो निशानो बणियल नारी आयशा वारे वाक़े जो गवर्नर सिंध नोटिस वठी छॾियो आहे। पीटीआई अॻवान हलीम आदिल शेख मुतासिर नारी जे घर पहुची वियो आहे। वहशी जवाबदारनि खे मंतकी अंजाम ताईं पहुचायो वेंदो। हलीम आदिल शेख जो चवणु आहे त रिश्वत वठंदड़ SHO ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त जाती में वहशत जो निशानो बणियल नारी आयशा वारे वाक़े जो गवर्नर सिंध नोटिस वठी छॾियो आहे। पीटीआई अॻवान हलीम आदिल शेख मुतासिर नारी जे घर पहुची वियो आहे।